सकरन रेवेन्यू ऑफिस जी करप्शन जी अज़ीम तारीख़। तपेदार अलॻि तुरिंद संदुस फ्रंटमैन संजय कुमार ऐं तारिक मुगल अरबे रुपयनि जी करप्शन हज़ारे ग़रीब भाइरनि जा खाता तब्दील करे हज़ारे घर तबाह कंदड़ ग्रुप ख़िलाफ़ ह्यूमन राइट्स मॉनिटरिंग सेल सिंध नेब खे रेफरेंस लाइ लेटर जारी करे छॾियो। तर्जमान ह्यूमन राइट्स बिलावल मल्लाह मूजिब तपेदार अलॻि तुरिंद केतिरनि ई सालनि खां रेवेन्यू ऑफिस सकरड़ में चंबड़ियल आहे, जंहिं बिना ख़ौफ़ जे केतिरा ई खाता तब्दील कया कीअं कंगाल मां करोड़पति बणियो। ह्यूमन राइट्स मॉनिटरिंग सेल सिंध तमाम सबूत हथ करे वरता। 100 एकड़ ज़मीन, पेट्रोल पंप, 5 स्टार होटल, प्लाट, मार्केटनि खां वठी केटल फार्म जंहिंजी मिल्कियत अरबे रुपयनि में ॿुधाई पई वञे, जेका मिल्कियत तपेदार अलॻि तुरिंद जा फ्रंटमैन संजय कुमार ऐं तारिक मुगल संभालीनि था। जॾहिं त एंटी करप्शन नवाब शाह तपेदार अलॻि तुरिंद जी करप्शन में बराबर जी शरीक आहे ऐं सियासी सरपरस्ती हासिल हुजण करे असिस्टेंट कमिश्नर सकरन तपेदार अलॻि तुरिंद ॾाढो बेवस बणियल आहे। ह्यूमन राइट्स मॉनिटरिंग सेल सिंध मज़लूमनि जा घर तबाह कंदड़ ख़िलाफ़ नेब में रेफरेंस दाख़िल करण ऐं उन सां गॾु हाई कोर्ट में पटिशन पिणु दाख़िल करण जो ऐलान कयो आहे। रेवेन्यू ऑफिस सकरड़ में मौजूद तमाम करप्ट तपेदारनि जा रिकॉर्ड बि ह्यूमन राइट्स महफ़ूज़ करे वरिता, जंहिंजे ख़िलाफ़ जल्द अहिड़ा लेटर जारी कया वेंदा। हाणे सीएम सिंध नोटिस वठी छॾियो। चेयरमैन एंटी करप्शन खे कार्रवाई जो हुकुम ॾियण बाद चेयरमैन एंटी करप्शन तरफ़ां डायरेक्टर एंटी करप्शन कराची खे कार्रवाई लाइ लेटर जारी करे छॾियो। वाज़े रहे त अहिड़ी करप्शन बाबति बोर्ड ऑफ रेवेन्यू डिप्टी कमिश्नर नवाब शाह खां रिपोर्ट तलब करे चुको आहे। HRJDA न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJDA न्यूज़।